न मां गुलनार जो बंदोबस्त करे छॾ। अञा हिकु कमीने खे मूं ॾेई कोन सघियो वरी ॿी ॻाइण घाटे में ही कई। अदा मां एतिरो ख़तरो नाहे। हीअ जेका ॾाहिण आहे न हाणे ॻाल्हाइणु शुरू कयो आहे न जो कंहिं वक़्तु बि वात खुली सघे थो। त रूंडे जा बड़े हसीना बेगम जो ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केरु सचो आहे या केरु कूड़ो। पर उहो सभु कुझु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां में सच खे परखण जी अहलियत हूंदी। तॾहिं त चवंदो आहियां खारे पाणी जो खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। तुझी हैसियत केड़ी या तुम ना जो तू जबर के ठीक कर दे ठीक हो गया दे सामने रुका का बजे बिगड़े बाबा ही तो कट्ठा आजू गाजू करना बल्कि तोखे मारना यार मारना मां तो चवा कुछ करो आजो फेर जी वाकई मूंखे मारण जे लाइ आया ये तो गालियां करने दे कपली को ने। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा पंहिंजा वेरी में जाबिर रूंडे खे मारींदो दोस्तों या जेको आहे त चाकर खान जेको मुतमिन थी वापसि मोटंदो दोस्तों। त सॼी अपडेट ॾियूं था तव्हांखे हिन वीडियो खे मुकमल ॾिसंदा कयो ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो दोस्तों। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त सांवल जेके ॻाल्हियूं जेके चाकर खान खे ॿुधाए चुको आहे उन खां बाद में बि जेको आहे त चाकर खान जे दिमाग़ में हिकु सुवालु आहे जॾहिं त तोखे सांवल ख़बर हुई त हीअ चकर उल्टो फेराए थो रूंडो त तूं माना बाबा साईं खे ॾसी छो न पियो त रूंडो जेको आहे त ॻाल्हि मटाए थो ऐं जाबिर ते जेको आहे त इल्ज़ाम हयो पियो वञे त तूं माना उन महिल छो ॻाल्हि खे साफ़ न पोइ करीं। तंहिं ते सांवल चए थो उन में मूंखे मौक़ो न मिलियो ऐं जेको आहे त रूंडे अहिड़ियूं माना फतड़ियूं हुयूं जो मूंखे माना मौक़ो ई न मिलियो छो त बाबा साईं मुंहिंजी ॻाल्हि ते पोइ बि इतबार न करे हा। नेक्स्ट एपिसोड जेको अचण वारो आहे दोस्तों त उन में जेको आहे त सांवल जेको आहे त चवंदो चाकर खे त तूं हाणे वापसि वञ ऐं जेको आहे त रूंडे खे जेको आहे त ॻाल्हियुनि में फासाए ऐं रूंडो ऐं हसीना बेगम ते तूं प्रेशर रखंदे त हू तोखे सभु हक़ीक़त ॿुधाईंदा। पर उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तोखे सच ॿुधण जी ऐं सच सम्झण जी अहलियत हुजे। चाकर खान खे सांवल चवंदो दोस्तों। ऐं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त जाबिर जेको आहे त रूंडे ते ॾमिरजी पवंदो ऐं रूंडे खे जेको आहे त मारण जी कोशिशि कंदो। तंहिं ते जेको आहे त गुलशेर पंहिंजे पीउ रूंडे खे जेको आहे त चवंदो त हीअ तोखे माना हथु मिलाइण न तोसां पर तोखे मारणा आया आहिनि, इन जे करे तूं हितां पेर ड्राए फ़िलहालु छो त जेको आहे त जाबिर होश में न आहे। रूंडो त जेको तव्हांखे ॾसींदा हलूं त जेका बि ॻाल्हि करे थो त माण्हूअ जे अंदरि साइण वारी ॻाल्हि थो करे त उन ते जेको आहे त जाबिर चिड़ी वेंदो उन सां। ऐं जाबिर बि जेको आहे त एतिरो भलो न आहे जो रूंडे सां सचाई करे। रूंडो जॾहिं हुन सां हथु मिलाईंदो त जाबिर बि जेको आहे त हुन सां जेको आहे त धोखेबाज़ी करण जी सोचींदो। इन जे करे रूंडो हुन सां हथु मिलाइण ई नथो चाहे दोस्तों। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआउनि में यादि।